ایک ہی صف میں کھڑے ہو گئے محمود و ایاز، نہ کوئی بندہ رہا نہ کوئی بندہ نواز، یعنی کو امیر آئے یا غریب، کو سیٹ آئے یا نوکر، کو حکمران آئے یا عام رعایا میں ان جو شمار آئے، کو وقت جو غوث آئے یا عام گنہگار بانو آئے، جڏहिं رب رحمان जे حضور حاضر थी विया त सभु हिक ई सिफ़ में बीठल आहिनि۔ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन अम्मा बाद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभई गॾिजी करे सिफ़ाए मोहब्बत सां दुरूद शरीफ़ पढ़ाए। सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह वअला आलिका वअस्हाबिका या हबीबल्लाह। नवैत सुन्नत अल-इत्तिबा। मस्जिद में वेहण वक़्त सुन्नत इत्तिबा जी नियत करे वठण सां इंशाअल्लाह नफ़िल इत्तिबा जो सवाब मिलंदो। عن النبي صلى الله عليه وآله وسلم قال ما من مسلم يصلي علي إلا صلت عليه الملائكة ما صلى علي فليقل العبد من ذلك أو ليكثر۔ فرمان آخری نبی صلی اللہ تعالی علیہ وآلہ وسلم مسلمان جیس تائیں موتے درود شریف پڑھندو رہندو آئے ملائکہ ان تے رحمت موکلیندا رہندا آہن۔ हाणे बाने जी मर्ज़ी आहे घटि पढ़े या वधीक पढ़े। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم وأقيموا الصلاة وآتوا الزكاة واركعوا مع الراكعين صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم صلى الله عليه وآله وسلم۔ तर्जुमो ऐं नमाज़ क़ाइम कयो ऐं ज़कात अदा कयो ऐं रुकू करण वारनि सां गॾु रुकू कयो। दुरूद शरीफ ते पढ़ो। सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा इस्लामी भाइरो, सिपारे पहिरें सूरत अल-बक़रा जी आयत नंबर 43 ॿुधण जी सादत हासिल कई आहे। हिन आयत मुक़द्दसा में बनी इसराइल सां ख़िताब आहे। हिन खां पोइ आयत में उन्हनि खे ईमान क़बूल करण जो हुकुम ॾिनो वियो हुयो। हिते उन्हनि खे टिन नेक अमालनि जो हुकुम ॾिनो वियो आहे। इरशाद थियो वाक़ीमुस्सलात ऐं नमाज़ क़ाइम कयो। ॿियो हुकुम ही थियो वातुज़ ज़कात ऐं ज़कात अदा कयो। टियों हुकुम थियो वरकऊ मअर राकिईन ऐं रुकू करण वारनि सां गॾु रुकू कयो। हकीम उल उम्मत मुफ्ती अहमद यार खान नईमी रहमतुल्लाह अलैहि नांद वरी ईमान अफरोज़ ॻाल्हि लिखी आहे। फरमाइनि था बनी इसराइल जा आलिम टिन बीमारियुनि में गिरफ़्तार थिया। पहिरीं ख़ुद पसंदी। जीअं क़ुरान करीम में कुझु हंधनि ते ॿुधायो वियो त इहे पाण खे अलाह पाक जो महबूब चवंदा आहिनि। उन्हनि जो उहो मञणु हुयो त असां हरगिज़ जहन्नम में न वेंदासीं, जेकॾहिं वियासीं तॾहिं बि कुझु ॾींहं रहंदासीं वग़ैरह। इहा इन्हनि जी ख़ुदि पसंदी हुई जेका उन्हनि खे ईमान आणण खां रोके रही हुई। ॿी बीमारी माल जे हिर्स जी। उन्हनि माण्हुनि खे जीअं त नज़राना मिलंदा हुआ, माण्हू उन्हनि खे आलिम फाज़िल सम्झी उन्हनि जी ख़िदमत कंदा हुआ। उन वक़्त जे गैर मुस्लिम हुक्मराननि उन्हनि लाइ बाक़ाइदा वज़ीफ़ा मुक़ररु करे रखिया हुआ। उन्हनि नज़राननि ऐं वज़ीफ़नि जी लालच हुई। उहे ॼाणींदा हुया त मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सचा नबी आहिनि, पर उन्हनि खे पंहिंजा नज़राना ऐं वज़ीफ़ा बंदि थियण जो डपु हुयो। उन करे कलमो न पढ़ंदा हुया। टीं बीमारी उन्हनि जी उहा हुई त उहे हसद में मुब्तला हुआ। हज़रत याकूब अलैहिस्सलाम खां पोइ नबूवत बनी इसराइल में हलंदी पई आई। उन दौरान जेके बि नबी तशरीफ़ फरमा थिया सभु बनी इसराइल मंझां हुया। हाणे जॾहिं आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जी औलाद में तशरीफ़ फरमा थिया त उन्हनि खे हसद थियो त आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी इसराइल में छो न आया। उन हसद जी बाहि में सड़ी उन्हनि कलमो पढ़ण ऐं महबूब ख़ुदा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जी ग़ुलामी में अचण खां इनकार करे छॾियो। मतिलब त उहे टे बातिनी बीमारियूं हुयूं जेके बनी इसराइल खे कलमो पढ़ण ऐं इस्लाम क़बूल करण खां रोके रही हुयूं। तंहिं करे उन्हनि टिन बीमारियुनि जे लाइ टे इलाज तजवीज़ कया।
इरशाद थियो वाक़ीमुस सलात ऐं नमाज़ क़ाइमु कयो। उन जी बरकत सां तव्हांखे ख़ुदि पसंदी खां निजात मिली वेंदी। यानी जॾहिं तव्हां सची दिलि सां रब करीम अज़्ज़ व जल जे हुज़ूर पंहिंजो सिर झुकाईंदो, मथो सजदे में रखी सुभान रब्बियल आला चवंदा, त उन जी बरकत सां तव्हांजो गुरूर टुटंदो ऐं दिलि में आजिज़ी ईंदी ऐं तव्हांखे ख़ुदि पसंदी जी आफ़त खां निजात मिली वेंदी। आतुस ज़कात ऐं ज़कात अदा कयो। उन जी बरकत सां माल जी मोहबत दिलि मां निकिरी वेंदी। ऐं वरकऊ मअर राकिईन, ऐं रुकू करण वारनि सां गॾु रुकू कयो, यानी बा जमात नमाज़ पढ़ो। जॾहिं तव्हां मस्जिद में हाज़िर थी ॿियनि मुस्लमाननि सां गॾु मिली सफ़ में बीहंदा, जॾहिं ॾिसंदा एक ही सफ़ में खड़े हो गए महमूद अयाज, ना कोई बंदा रहा ना कोई बंदा नवाज। यानी को अमीर आहे या ग़रीब, को सेठ आहे या नौकर, को हुक्मरान आहे या आम रियाया में उन जो शुमार आहे, को वक़्त जो गौस आहे या आम गुनहगार बानो आहे, जॾहिं रब रहमान जे हुज़ूर हाज़िर थी विया त सभु हिक ई सिफ़ में बीठल आहिनि। कंहिंजे लाइ अलॻि इम्तियाज़ी मसनद तयारु न कई वई त फलाणो हज़रत हिन अज़ीम मसनद ते सजदो कंदो ऐं ग़रीब माण्हू ज़मीन ते मथो रखंदो। अहिड़ो को इम्तियाज़ न आहे। रब करीम जे हुज़ूर हाज़िरी जो अज़ीम ऐं आजिज़ी ऐं इनकिसारी वारो मंज़र ॾिसंदा, उन में शिरकत कंदा, त उन जी बरकत सां तव्हांजे अंदर जो हसद दम तोड़े वेंदो। तंहिं करे ए बनी इसराइल, उहे टे कम कयो, यानी निमाज़ क़ाइमु कयो, ज़कात अदा कयो ऐं रुकू करण वारनि सां गॾु मिली करे रुकू कयो। उन बेमिसाल शिफ़ा जे नुस्खे में तव्हांजे तमामु बातिनी बीमारियुनि जो इलाज आहे। तंहिं करे पंहिंजे बातिनी बीमारियुनि जो इलाज कयो ऐं कलमो पढ़ी महबूब दी शान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जे दामन करम सां चुंबड़ियूं। प्यारा इस्लामी भाइरो, आयत करीमा में टे हुकुम ॾिना विया आहिनि। उहे हुकुम सिर्फ़ बनी इसराइल जे आलिमनि लाइ ई न आहिनि, बल्कि असां लाइ बि आहिनि। असां ते बि लाज़िम आहे त उहे टे नेक अमाल लाज़मी अपनायूं। उन में असांजे ईमान जो तहफ़ुज़ बि आहे ऐं उन सां गॾोगॾु घणा दुनियावी ऐं उखरवी फ़ाइदा बि उन्हनि नेक अमालनि मां मिलंदा आहिनि। अचो उन्हनि नेक अमालनि जी कुझु वज़ाहत ऐं उन्हनि जूं बरकतूं ॿुधूं था। पहिरियों नेक अमल जंहिंजो हिते हुकुम ॾिनो वियो आहे उहो आहे नमाज़ क़ाइमु रखणु। इरशाद थियो वाक़ीमुस सलात, ऐं नमाज़ क़ाइमु कयो। हिन हंधि पहिरियां त निमाज़ क़ाइमु रखण जी माना सम्झी वठो। असांजे मुआशिरे में केतिरा अहिड़ा माण्हू लदा वेंदा आहिनि जेकी माअज़ल्ला शरीयत ऐं तरीक़त खे अलॻि अलॻि कंदा आहिनि, नालो तसव्वुफ़ जो वठंदा आहिनि ऐं अंदाज़ उहो अख़्तियार कंदा आहिनि जेको मुनाफ़िक़नि वारो आहे। उन्हनि नादाननि खे जेकॾहिं निमाज़ जी दावत ॾिनी वञे त चवंदा आहिनि क़ुरान करीम त निमाज़ पढ़ण जो हुकुम ई न आहे ॾिनो, क़ाइमु रखण जो हुकुम ॾिनो आहे ऐं असां क़ाइमु रखियो वेठा आहियूं। अस्तग़फिरुल्लाह। ख़बर न आहे क़ाइमु रखण मां उहे नादान कहिड़ी मुराद वठनि था। जॾहिं नमाज़ पढ़णी न आहे त ख़बर न आहे कीअं क़ाइमु रखणी आहे। उहे निशान रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन ते क़ुरान नाज़िल थियो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त समूरी ज़िंदगी नमाज़ पढ़ंदा रहिया। रातिनि जो एॾो डिघो क़याम फरमाईंदा हुआ जो पेरनि मुबारकनि ते सोज अची वेंदी हुई। नमाज़ क़ाइमु रखण जी कहिड़ी माना आहे, तवज्जो सां सम्झी वठो। उलमा किराम फरमाइनि था नमाज सही पढ़णु, मिसाल तौर नमाज जा रुकू, सजदा, क़िरात, क़याम वग़ैरह सभु अफ़ाल बिल्कुलु उन तरह अदा करणु जीअं रसूल अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन सेखारिया आहिनि। नमाज हमेशह पढ़णु, पंजनि निमाज़नि मां का हिकु निमाज़ बि क़ज़ा न करणु, सही वक़्त ते निमाज़ पढ़णु, निमाज़ जो फ़िक्र करणु, सफ़र में हुजूं या घर में, तंदुरुस्ती हुजे या बीमारी, हर हाल में निमाज़ पढ़ंदो रहणु, उनखे निमाज़ क़ाइमु रखणु चवंदा आहिनि। सूफ़ी सगोरनि उन जी वज़ाहत ईअं कई त क़ल्ब ऐं क़ालिब यानी दिलि ऐं जिस्म खे अल्लाह पाक जी तरफ़ मुतवज्जह रखी निमाज़ पढ़णु निमाज़ क़ाइमु रखणु आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान कनि था, सरवर दो जहान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो फरमान आली शान आहे, जॾहिं बानो नमाज़ लाइ बीहंदो आहे त उहो अल्लाह पाक जी बारगाह में हाज़िर थींदो आहे। जॾहिं उहो हेॾां होॾां ॾिसंदो आहे त अल्लाह पाक इरशाद फरमाईंदो आहे, तूं कंहिंजे तरफ़ ॾिसी रहियो आहीं? छा मूंखां बहितर जे तरफ़ ॾिसी रहियो आहीं? ए इब्न आदम यानी ए इंसान,
मुंहिंजे तरफ़ मुतवजह थी वञ, मां उन खां बहितर आहियां जंहिंजे तरफ़ तूं ॾिसी रहियो आहीं। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, नंढपण में ॾिठल हिकु इबादत गुज़ार ख़ातून मूंखे चङी तरह यादि आहे। नमाज़ जी हालत में विछूं उनखे 40 ॾंग हया, पर उन जी हालत में थोरो बि फ़र्क़ु कोन आयो। जॾहिं उहो नमाज़ खां फारिग थी त मूं चयो, अमड़ उन विछूअ खे तव्हां हटायो छो न? जवाब ॾिनई, पुट अञा तूं ॿार आहीं, उहो कीअं मुनासिब हुयो? मां त पंहिंजे रब जे कम में मशगूल हुयसि, पंहिंजो कमु कीअं कयां? यानी विछूअ खे जेकॾहिं हटायां त सम्झ पंहिंजो कमु कयुमि, मूंखे त पंहिंजे रब जो कमु करणो हुयो, उन जे कम में मशगूल हुयसि। सुभान अल्लाह। अल्लाह पाक असांखे ॿेड़ी नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ बख़्शे। ख़ैर, अल्लाह पाक असांखे नमाज़ क़ाइमु करण जो हुकुम ॾिनो आहे, ऐं क़ाइमु करण जो मतिलबु उहो आहे त नमाज़ सही पढ़ी वञे, वक़्त ते पढ़ी वञे, हमेशह पढ़ी वञे, नमाज जो फ़िक्र कयो वञे, ऐं अल्लाह पाक तौफ़ीक़ बख़्शे त दिलि जी तवज्जो सां सम्झी करे नमाज़ पढ़ी। मुफ्ती अहमद यार नईमी रहमतुल्लाह अलैह लिखनि था, नमाज क़ाइमु करण यानी नमाज जे ज़ाहिरी बातिनी आदाबनि जो लिहाज़ रखंदे नमाज पढ़ण ई इंसान खे बुराइनि ऐं बुछड़ियुनि ॻाल्हियुनि खां बचाए। अल्लाह पाक असांखे तौफ़ीक़ बख़्शे, उन अंदाज़ सां असां नमाज पढ़ंदासीं त इंशा अल्लाह करीम अहिड़ियूं बरकतूं नसीब थींदियूं जो दुनिया बि संवरजी वेंदी, आख़िरत बि संवरजी वेंदी। एक मेरे सरकार मदीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जी बारगाह में अर्ज़ कयो वियो त फलाणो शख्स रात जो नमाज पढ़ंदो आहे ऐं सुबुह जो वरी चोरी कंदो आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जल्द ई नमाज उनखे बुछड़े अमल खां रोके छॾींदी। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि वसहबिहि वसल्लम। प्यारा इस्लामी भाइयो, नमाज जी आदत अपनायो, नमाज कायम कयो, यानी दुरुस्त पढ़ो, हमेशा पढ़ो, समूरी नमाज़ूं पढ़ो, ऐं अल्लाह पाक तौफ़ीक़ ॾे त दिल लॻाए पढ़ो। अल्हम्दुलिल्लाह, नमाज तमामु आला इबादत आहे, अफ़ज़ल तरीन इबादत आहे। अल्लाह पाक जी रज़ा जो सबब नमाज आहे। मक्की मदनी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि जी थधाण नमाज आहे। अंबिया किराम अलैहिस्सलाम जन जी सुन्नत नमाज आहे। नमाज ऊंदाही क़ब्र जो ॾीओ आहे। नमाज अज़ाबे क़ब्र खां बचाए थी। नमाज क़यामत जी उस में छांव आहे। नमाज पुल सिरात लाइ आसानी आहे। नमाज नूर आहे। नमाज जन्नत जी चाबी आहे। नमाज जहन्नम जे अज़ाब खां बचाए थी। नमाज सां रहमत नाज़िल थींदी आहे। अल्लाह पाक महशर ॾियारे नमाज़ीअ खां राज़ी हूंदो। नमाज दीन जो थंभो आहे। नमाज सां गुनाह माफ़ थींदा आहिनि। नमाज दुआउनि जे क़बूलियत जो सबब आहे। नमाज बीमारियुनि खां बचाए थी। नमाज सां बदन खे सुकून मिलंदो आहे। नमाज सां रोज़ी में बरकत थींदी आहे। नमाज बेहयाई ऐं बुछड़नि कमनि खां बचाए थी। नमाज शैतान खे नापसंद आहे। नमाज क़ब्र जी ऊंदाहीअ में अकेलाई जी साथी आहे। नमाज नेकियुनि जे पुड़ खे वज़नी बणाए छॾींदी आहे। नमाज मोमिन जी मेराज आहे। नमाज खे वक़्त ते अदा करणु तमामु अमाल खां अफ़ज़ल आहे। नमाज़ी लाइ सभ खां वॾी नेमत उहा आहे त उनखे बरोज़े क़यामत अल्लाह पाक जो दीदार थींदो। सुभान अल्लाह। प्यारा इस्लामी भाइरो, साॻी आयत करीमा में नमाज बाबति हिकु ॿियो हुकुम ॾिनो वियो त वर्कऊ मअर राकिईन, ऐं रुकू करण वारनि सां गॾु रुकू कयो। हज़रत मुफ्ती अहमद यार खान नईमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, उन जो मतिलबु इहो आहे त जमायत सां नमाज पढ़ो, छो त जमायत जी नमाज अकेली नमाज ते 27 दर्जा अफ़ज़ल आहे। प्यारा इस्लामी भाइरो, हर मुसलमान मर्द आकिल, यानी जेको अकुलमंद आहे, चरियो न आहे, बालिग आहे, नाबालिग न आहे, आज़ाद आहे, ग़ुलाम न आहे, ऐं क़ादिर आहे, यानी मस्जिद ताईं पहुचण जी ताक़त रखे थो, उन ते 5 ई नमाज़ूं मस्जिद में अची बाजमायत अदा करणु वाजिबु आहे। जेकॾहिं बग़ैर कंहिं शरई मजबूरीअ जे हिकु भेरो बि जमायत छॾींदो त गुनहगार थींदो, ऐं जेकॾहिं केतिरा ई भेरा जमायत तर्क कंदो त अहिड़ो शख़्स फासिक आहे। ऐं जेको शख़्स मस्जिद में पहुचण जी ताक़त नथो रखे, मिसाल तौरु नाबीन आहे, या उन जूं टंगूं सलामत न आहिनि, शदीद बीमार आहे, हली फिरी नथो सघे, त अहिड़े शख़्स ते जेतोणीकि जमायत वाजिबु न आहे, अलबत उन लाइ बि अफ़ज़ल उहो ई आहे त
जीअं मुमकिन थे मस्जिद में अचे ऐं नमाज़ बाजमायत ई अदा करे। मुसलमाननि जा ॿिया ख़लीफ़ा हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मूं ॿिन्ही जहाननि जे सरदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन खे फरमाईंदे ॿुधो त अल्लाह पाक बाजमायत नमाज़ पढ़ण वारनि खे महबूब रखंदो आहे। हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कनि था, अल्लाह पाक जे आख़िरी रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, जॾहिं बानो बाजमायत नमाज़ पढ़े पोइ अल्लाह पाक खां पंहिंजी ज़रूरत जो सवाल करे त अल्लाह पाक उन ॻाल्हि खां हया फरमाईंदो आहे त बानो ज़रूरत पूरी थियण खां पहिरियां वापसि मोटी वञे। हदीस पाक में आहे, मर्द जी नमाज़ मस्जिद में जमायत सां घर में ऐं बाज़ार में पढ़ण खां 25 दर्जा वधीक आहे। यानी घर में पढ़े या बाज़ार में पढ़े ऐं होॾां मस्जिद में पढ़े त 25 दर्जा मस्जिद वारी नमाज़ हुनजी वधीक आहे। ऐं हिकु हदीस पाक में आहे, नमाज़ बाजमायत अकेले पढ़ण खां 27 दर्जा वधीक आहे। अकेलो पढ़े ॼण हिकिड़ी नमाज़ पढ़ी जमायत सां पढ़ी 27 दर्जा वधीक अफ़ज़ल आहे उहा नमाज़। हे आशिकान रसूल, फ़र्ज़ कयो त कंहिं वटि तिजारत जो सामान आहे, जेकॾहिं हू उनखे पंहिंजे शहर में विकिरो करे त उनजी क़ीमत 100 रुपया लॻे, ऐं जेकॾहिं समुंड पार वञी उहो साॻियो सामान विकिरो करे त 2500 या 2700 रुपयनि में विकामजी वञे त हू यकीनन समुंड पार वञी करे ई पंहिंजो सामान विकिणणु पसंदि कंदो। त 25 भेरा या 27 भेरा नफ़ो केरु छॾींदो। अफ़सोस, दुनिया जी दौलत वधाइण लाइ त परे परे जो सफ़र करण लाइ माण्हू तयारु थी वेंदा आहिनि, पर घर खां सिर्फ़ु कुझु क़दम हली करे मस्जिद में बाजमायत नमाज़ पढ़ी करे हिकु नमाज़ ते 27 नमाज़ुनि जो सवाबु कमाइण में कुझु माण्हू सुस्ती करे वेंदा आहिनि ऐं घरनि में ई नमाज़ अदा करे वठंदा आहिनि। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लिम अलैहि। हज़रत मोहम्मद बिन समाअ रहमतुल्लाह अलैहि इमाम आज़म इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि जे शागिर्दनि जा शागिर्द आहिनि। पाण 103 साल उमिरि माणी पाण रोज़ानो 200 रकातूं नमाज़ नफ़िल पढ़ंदा हुआ। संदन नमाज़ बाजमायत जे जज़्बे जो उहो आलम हुयो जो फरमाइनि था, मुसलसिल 40 सालनि ताईं मुंहिंजी हिकु भेरे खां अलावा कॾहिं बि तकबीर ऊला फ़ौत न आहे। तकबीर ऊला चवंदा आहिनि, जीअं पेशमा अल्लाह अकबर चवे त उन सां गॾोगॾु उते ई उते जमायती अल्लाह अकबर चई नमाज़ में शरीक थी वियो। जंहिं ॾींहुं मुंहिंजी वालिदा जो इंतिकाल थियो उन ॾींहुं हिकु वक़्त जी जमायत रहिजी वई त मूं उन ख़्याल खां त जमायत जी नमाज़ जो 25 भेरा सवाबु मिलंदो आहे, उहा ई नमाज़ मूं अकेले 25 मरतबा पढ़ी। पोइ मूंखे कुझु निंड अची वई त कंहिं ख़्वाब में अची चयो, 25 नमाज़ूं त तो पढ़ी वरितियूं, पर मलाइकनि जे आमीन जो छा कंदी। हे आशिकान रसूल, अल्लाह पाक जे नेक बाननि जी जमायत जे जज़्बे जो छा चवणु, जो हिकु नमाज़ जी जमायत फ़ौत थी वञण ते हज़रत मोहम्मद बिन समाअ रहमतुल्लाह अलैहि उहा नमाज़ 25 भेरा पढ़ी। इस्लाम वारो वधीक हिन वाक़े में मलाइकनि जे आमीन जो बि बयानु थियो। नमाज़ बाजमायत में सूरत फातिहा खां पोइ यानी अलहम्द शरीफ़ खां पोइ आहिस्ते आवाज़ में आमीन चई वेंदी आहे। अहिड़ी तरह दुआ खां पोइ बि असां आमीन चवंदा आहियूं। आमीन जी माना आहे ईअं ई हुजे। फ़रिश्तनि जे आमीन जी बि छा ॻाल्हि आहे। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, जॾहिं इमाम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दाल्लीन चवे त तव्हां आमीन चओ, जो जंहिंजो आमीन चवण फ़रिश्तनि जे आमीन चवण जे मुताबिक़ हूंदो उन जा पोयां गुनाह बख़्शिया वेंदा। प्यारा इस्लामी भाइरो, ॾिसी वठो नमाज़ बाजमायत जूं कहिड़ियूं कहिड़ियूं बरकतूं आहिनि। ज़ाहिर आहे जेको नमाज़ बाजमायत अदा नथो करे उहो इमाम साहब जी सूरत फातिहा पढ़ण खां पोइ आमीन बि न चई सघंदो, ऐं जेको उन मौक़े ते आमीन न चई सघियो यकीनन उन गुनाह बख़्शाइण जो हिकु अज़ीम मौक़ो विञाए छॾियो। पर हा, असांजी सुस्ती ऐं ग़फ़लत जो इलाज केरु करे। अफ़सोस, उहो दौर अची वियो आहे जो बेशुमार नमाज़ी बि हाणे जमायत जी परवाह न आहिनि कंदा, बल्कि कॾहिं नमाज़ में क़ज़ा थी वञे त उन्हनि खे कंहिं क़िस्म जो ॾुख न आहे थी। जॾहिं त बुज़ुर्गान दीन अल्लाह पाक जे नेक बाननि जी हालत हीअ हुई जो जेकॾहिं उन्हनि खां कॾहिं तकबीर उला फ़ौत थी वेंदी हुई त 3 ॾींहं ऐं जमायत फ़ौत थी वेंदी हुई त उन जो 7 ॾींहं ताईं ग़म मल्हाईंदा हुआ। सहाबी इब्न सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जे मुतालिक़ मनक़ूल आहे त जेकॾहिं कॾहिं पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जमायत निकिरी वेंदी हुई
त ॿी निमाज़ ताईं नफ़िल पढ़ंदा रहंदा हुआ। हिकु रिवायत में आहे जॾहिं संदन इशा जी जमायत फोत थी वेंदी हुई त पूरी राति इबादत में गुज़ारे छॾींदा हुआ। ताबई बुज़ुर्ग हज़रत सईद बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैहि जी जॾहिं जमायत निकिरी वेंदी हुई त पंहिंजी दाढ़ी पकड़े रोअण वेही रहंदा हुआ। ए आशिक़ान रसूल, सहाबा किराम ऐं औलिया अज़ाम जे बारे में उहो तसवर बि नथो थी सघे त ही ॼाणे वाणे शरई इजाज़त जे बग़ैर जमायत तर्क फ़रमाइनि। कंहिं मजबूरी जे बुनियाद ते जमायत छॾिजी वञण ते उन्हनि जी हीअ हालत हूंदी हुई। पर अफ़सोस हाणे असांजो हिकु वॾो तादाद बग़ैर कंहिं शरई मजबूरी जे तर्क जमायत जी आफ़त में मुब्तला नज़र अची रहियो आहे। ऐं जंहिंजी जमायत छॾिजी वेंदी आहे हुनखे अफ़सोस करण त परे रहियो, उन जे खिलण ॻाल्हाइण में कंहिं बि क़िस्म जो फ़र्क़ु बि न ईंदो। काश जमायत तर्क करण वारनि खे उहो अहसास थी वञे त जमायत तर्क करण जी सूरत में उन्हनि जो केतिरो नुक़सान थियो आहे। रिवायतुनि मुताबिक़ फ़र्ज़ नमाज़ जमायत सां अदा करण में ईमान वारो हुजण जी शाइदी आहे। अल्लाह पाक बाजमायत नमाज़ पढ़ण वारनि खे प्यारो रखंदो आहे। नमाज़ बाजमायत अकेले पढ़ण खां 27 दर्जा अफ़ज़ल आहे। अल्लाह पाक ऐं उनजा फ़रिश्ता बाजमायत नमाज़ पढ़ण वारनि ते दुरूद मोकिलींदा आहिनि। बाजमायत इशा जी नमाज़ पढ़ण ॼण अधु राति क़याम यानी इबादत करणु आहे। फजर जी नमाज़ बाजमायत पढ़ण ॼण पूरी राति इबादत करणु आहे। यानी सुम्हण जी नमाज़ जमायत सां पढ़ी ॼण अधु राति ताईं उन इबादत कई। वरी सुबुह जी नमाज़ जमायत सां पढ़ी त ईअं सम्झो त बक़ाया अधु राति हुन इबादत कई। सुम्हणी ऐं फजर जी नमाज़ जमायत सां पढ़ी ॼण सॼी राति हुन इबादत कई। बाजमायत नमाज़ पढ़ण वारो पुल सिरात तां सभ खां पहिरियां बिजली वांगुरु गुज़री वेंदो। बिजली जो ख़ाली जीअं चमको थींदो आहे ईअं ई हलियो वेंदो बसि। बाजमायत नमाज़ अदा करण वारनि जे शान शौकत ॾिसी करे महशर वारा रीस कंदा। उन जा गुनाह बख़्शिया वेंदा। जेको नमाज़ बाजमायत लाइ मस्जिद में अचे उनखे हर हिकु क़दम जे बदिले सवाब मिलंदो। हर हिकु विख जे बदिले उनखे सवाब मिलंदो। मस्जिद जे तरफ़ वेंदड़ जे हर क़दम ते हिकु दर्जो बुलंद थींदो आहे ऐं हिकु गुनाह ड्राथो वेंदो आहे। अल्लाह करीम उन जे लाइ सुबुह ऐं शाम जन्नत में महिमानी जो एहतमाम फरमाईंदो। नमाज़ लाइ खजंदड़ हर विख सदको आहे। बानो जेसि ताईं निमाज़ जो इंतज़ार कंदो रहे भलाईअ ते रहंदो, अल्लाह पाक जी हिफ़ाज़त में रहंदो, शैतान खां महफ़ूज़ रहंदो। बाजमात निमाज़ पढ़ण वारे खे क़यामत जे ॾींहुं अर्श जी छांव नसीब थींदी। उनखे जहन्नम, मुनाफ़िक़त ऐं ग़िफ़लत खां निजात नसीब थींदी। ऐं नमाज़ बाजमात जी हिकु बरकत आहे त उन जे सदक़े पाण में मोहबत वधंदी आहे। हिकु डिघी हदीस पाक में आहे त सरकार आली वक़ार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो, जंहिं फजर जी नमाज़ बाजमात पढ़ी पोइ वेही करे अल्लाह पाक जो ज़िक्र कंदो रहियो एसि ताईं जो सिज निकिरी आयो, उन जे लाइ जन्नतुल फिरदौस में 70 दर्जा हूंदा। हर 2 दर्जनि जे विच में एतिरो फ़ासिलो हूंदो जेतिरो हिकु सेखारियल तेज़ रफ़्तार उम्दा नस्ल जो घोड़ो 70 सालनि में तय कंदो आहे। ऐं जंहिं ज़ोर जी नमाज़ बाजमात पढ़ी उन जे लाइ जन्नत अदन में 50 दर्जा हूंदा। हर 2 दर्जनि जे विच में एतिरो फ़ासिलो हूंदो जेतिरो हिकु सेखारियल तेज़ रफ़्तार उम्दा नस्ल जो घोड़ो 50 सालनि में तय कंदो आहे। यानी हिकिड़ो दर्जो हिते त ॿियो दर्जो हुते, इन विच में एतिरो मुफ़ासिलो आहे जो 50 सालनि ताईं तेज़ रफ़्तार घोड़ो हलंदो रहे त पोइ वञी हुते पुॼी। ऐं जंहिं असर जी नमाज़ बाजमात पढ़ी उन जे लाइ औलाद इस्माइल मां अहिड़ा 8 ग़ुलाम आज़ाद करण जो सवाबु हूंदो जेकी काबे शरीफ़ जी सार संभाल करण वारा हुजनि। ऐं जंहिं मग़रिब जी नमाज़ बाजमात पढ़ी उन जे लाइ मक़बूल हज ऐं मक़बूल उम्रे जो सवाबु आहे। ऐं जंहिं इशा जी नमाज़ बाजमात पढ़ी उन जे लाइ लैलतुल क़द्र में इबादत करण जे बराबरि सवाबु आहे। सुभान अल्लाह, दुरूद शरीफ पढ़ियो। सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा इस्लामी भाइरो, आयत करीमा में टियों हुकुम ही ॾिनो वियो त वआतु ज़कात ऐं ज़कात अदा कयो।
प्यारा इस्लाम भाइरो, ज़कात भी तमाम अहम तरीन इबादत है। इस्लाम जे 5 बुनियादी रुकननि मां हिकु बुनियादी रुकन आहे। उन जा भी घणा फज़ाइल ऐं घणियूं बरकतूं आहिनि। हिकु सबक़ आमूज़ रिवायत ॿुधो। इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह नक़ुल कनि था त जंहिं पंहिंजे क़ीमती माल मां रज़ामंदी ऐं ख़ुश दिली सां ज़कात अदा कई त पहिरें आसमान में उन जो नालो सख़ी यानी सखावत करण वारो आहे, ऐं ॿिए आसमान में उनजो नालो मुबारक यानी उन जे माल ऐं जान में बरकत रखी वई आहे, उन जो माल महफ़ूज़ रहंदो। ऐं टे आसमान में उनजो नालो जवाद यानी घणी सखावत करण वारो आहे। चौथे आसमान में उनजो नालो मुती यानी फरमान बरदार आहे। पंजे आसमान में उनजो नालो बार यानी नेकोकार आहे। छहें आसमान में उनजो नालो महफूज यानी उन जी हिफ़ाज़त कई वई, ऐं सतें आसमान में उनजो नालो आहे मग़फूर यानी माफ़ कयल बख़्शियल। ऐं जेकॾहिं माअज़ल्लाह हू पंहिंजी माल जी ज़कात अदा न कंदो आहे त पहिरें आसमान में उनजो नालो आहे बख़ील यानी कंजूस, ऐं ॿिए आसमान में नालो आहे हालिक यानी तबाह ऐं बर्बाद थियण वारो। टे आसमान में उनजो नालो आहे मुतमस्सिक यानी जंहिंखां ख़ैर ऐं भलाई खे रोकियो वियो हुजे। चौथे आसमान में उनजो नालो आहे ममकूत यानी सख़्त नापसंदीदा शख़्स। पंजे आसमान में उनजो नालो आहे आसी यानी गुनहगार। छहें आसमान में उनजो नालो हूंदो गैर महफूज यानी गैर महफूज जंहिंजी हिफ़ाज़त न कई वञे, ऐं सतें आसमान में उनजो नालो आहे मरदूद यानी उहो शख़्स जंहिंजूं निमाज़ूं रोज़ा रद्द कया विया आहिनि। ख़ुलासे कलाम हीअ आहे त बनी इसराइल जा आलिम प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सचो ॼाणींदा बि हुआ ऐं मञींदा बि हुआ, उन जे बावजूद कलमो पढ़ी दायरे इस्लाम में दाख़िल न थींदा हुआ। उन जो सबबु उन्हनि जूं 3 बातिनी बीमारियूं हुयूं। पहिरीं बीमारी ख़ुदपसंदी, ॿी बीमारी हुई माल जो हिर्स, ऐं टीं बीमारी उन्हनि जी हुई हसद यानी साड़। उन्हनि टिनी बीमारियुनि जा 3 इलाज तजवीज़ कया विया। इरशाद थियो वाक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात वरकऊ मअर राकिईन, ऐं नमाज़ क़ाइमु कयो ऐं ज़कात अदा कयो ऐं रुकू करण वारनि सां गॾु रुकू कयो। हिन बातिनी बीमारियुनि जा 3 इलाज आहिनि। पहिरियों नमाज़ क़ाइमु कयो, ॿियो ज़कात अदा कयो, ऐं टियों रुकू करण वारनि सां गॾु रुकू कयो यानी नमाज़ बाजमायत अदा कंदा रहो। अल्लाह पाक असांखे उहे 3 नेक अमाल अपनाइण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमाए। आमीन बिजाए ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ पढ़ियो सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकिड़ो शरई मसइलो आहे, थोरो ध्यान सां ॿुधिजो। बयान खे ख़त्म कंदे शरई मसइलो हिकिड़ो ॿुधी वठो। आम अवाम में हिकिड़ी ग़लत फ़हमी हूंदी आहे। मसइलो इहो आहे त माउ पीउ जो या घर वारनि जो या ॿार बचनि जो कसम खणणु नाजाइज़ ऐं गुनाह जो कमु आहे। आम तौर ते असां वटि उहो अंदाज़ ॾिठो वेंदो आहे त माण्हू पंहिंजे माउ पीउ भेण भाउ वग़ैरह जो कसम खणंदा आहिनि। मिसाल तौरु को चवंदो आहे मूंखे मुंहिंजे खीर पियाक ॿार जो कसम, को चवंदो आहे मुंहिंजी फ़ौत शुदा वालदेन जो कसम। यादि रखो, अहिड़ो कसम खणणु नाजाइज़ ऐं गुनाह आहे। हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, बेशक अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे पीउ जो कसम खणण खां मनो फरमाईंदो आहे। जेको शख़्स कसम खणे त उहो अल्लाह जो कसम खणे या वरी चुप हुजे। ईअं ई गैर अल्लाह जो कसम खणण सां कफ़ारो लाज़िम न थींदो। हाणे कसम जेकॾहिं खयईं त हुन ते कफ़ारो कोन्हे, बाक़ी अल्लाह खां सवाइ ॿिए जो कसम न आहे खणणो। हाणे माउ पीउ जो त मिसाल लिखियलु आहे, माउ पीउ जो ॿार बचनि जो, त इन मां तव्हां अंदाज़ो हणो त कंहिंजो बि कसम खणणु जाइज़ न आहे सवाइ अल्लाह ताला जो। अल्लाह पाक असांखे दुरुस्त इस्लामी अहकाम सिखण ऐं उन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन बिजाए ख़ातमिन नबिय्यीन।